You are watching 1 PM Bulletin. जो शिकार इंतजामिया लेवीस फोर्स जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। DC किला सैफुल्ला जो चवणु आहे त ड्राइवर जी ग़फ़लत सबबि हादसो पेश आयो। हादसो पहाड़ी इलाइक़े में थियण सबबि रेस्क्यू ऑपरेशन में ॾुखियायूं थी रहियूं आहिनि। हादसे जो शिकार वैन लोरालाई खां जो बनी रही हुई। कराची मां निकिरी पसंद जो परणो कंदड़ दुआ ज़हरा जे वालिद ही जी उमिरि बाबति मेडिकल रिपोर्ट खे रद्द करे छॾियो। सिंध हाई कोर्ट में मुबैना अगवा केस ते ॿुधणी दौरान दुआ ज़हरा ऐं संदसि मुड़ुसु ज़हीर पेश। ॿुधणी दौरान दुआ ज़हरा जे वालिद चयो त धीउ जे बर्थ सर्टिफिकेट्स सूदो ॿिया दस्तावेज़ सबूत तौरु मौजूदु आहिनि। मेडिकल रिपोर्ट में 16 खां 17 साल उमिरि ग़लति ॼाणाई वई आहे। दुआ ज़हरा तरफ़ां हिकु भेरो ॿीहर वालदैन सां मिलण खां इनकार। अदालती हुकुम ते जज जे चैम्बर में दुआ ज़हरा जी वालदैन सां मुलाक़ात कराई वई। मुलाक़ात बाद दुआ ज़हरा जी अमर चयो त धीउ घर हलण जो चयो ऐं ॿुधायो त अदालत में घर वञण लाइ हू बयानु ॾींदी। पुलिस धीउ खे अदालत में पेश करण बदिरां शेल्टर होम वठी वई। दुआ ज़हरा जी अमर अदालती अहाते में रोईंदे बेहोश थी वई। इसलिए घर जाना, आपके घर जाने को कहा पापा कि ठीक है पापा मैं बोलती हूँ और ये लोग उधर जाने के बजाय उधर निकल गए। मैं बोल क्यों नहीं आ रही थी यहाँ पे स्टेटमेंट दे रही है कि घर आने और वो खा के जबरदस्ती लेंगे। सब्र करें, चाहियूं था त मक़ामी आबादगारनि ऐं हारियुनि खे रिलीफ ॾियूं। हुकूमत खे कपह बिज ऐं कणक जा अघ वधाइण जी तजवीज़ ॾिनी आहे। कनोला ऐं ऑयल सीड सूदो ज़रई शयुनि ते सेल्स टैक्स ख़तमु करण जी बि तजवीज़ ॾिनी वई आहे। उमीद त तजवीज़ुनि ते अॼु फ़ैसिला थी वेंदा। पाणी वसीलनि जे वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त पाकिस्तान हिन वक़्तु अहिड़नि मसइलनि में आहे जो IMF ऐं वर्ल्ड बैंक सूदो ॿियनि आलमी इदारनि अॻियां हथ टंगे बीठा आहियूं। उमीद आहे त मौजूदा हुकूमत जे क़दमनि सां ज़रई शोबे खे हथी मिलंदी। बल्दियाती चूंडुनि बाबति इलेक्शन कमीशन जो नोटिफिकेशन कलदम करार ॾियण खां इनकार। सिंध हाई कोर्ट तरफ़ां इलेक्शन कमीशन जे क़ानूनी हैसियत बाबति मुतहदा जी दरख़्वास्त ते नोटिस जारी। अटॉर्नी जनरल इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि इख़्तियारनि खां जवाब तलब। अदालत पंहिंजे रिमार्क्स में चयो त नोटिफिकेशन अप्रैल ऐं मई जे शुरूआती ॾींहंनि में जारी थियो। अदालत सां राब्तो करण में देरि कई वई आहे। धुरियुनि खे नोटिस जारी करियूं था, स्टे ऑर्डर जारी नथा करे सघूं। सिंध असेंबली में ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख जी हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾींदे चयो त हलीम आदिल शेख खे पहिरीं बि 3 हफ़्तनि जी हिफ़ाज़ती ज़मानत ॾिनी वई हुई। ज़मानत दौरान खेसि लाॻापियल अदालत में पेश थियणो हो। दरख़्वास्त गुज़ार खे सिंध हाई कोर्ट सां राब्तो करणु घुरिजे। हाँ, ही अदालत सिंध हाई कोर्ट जे इख़्तियार में नथी वञी सघे। पनवाकिल में कैंट थाणे जी हद मां 2 नींगर पुरस्कार नमूने गुम। 10 सालनि जो रहमान ऐं 12 वरहनि जो इरफान समायर मदरसे वञी रहिया हुआ त गुम थी विया। पुलिस जो चवणु आहे त नींगरनि जी गुमशुदगी जी रिपोर्ट दाख़िल थी वई आहे। संदन ॻोल्हा कई पई वञे। वारसनि तरफ़ां SSP सखर ऐं DIG सखर खे नोटिस वठी नींगर जल्द हथु करण जो मुतालबो।
नहर की डिग्री कॉलेज जो क्लर्क शागिर्दनि जी फीस जा पैसा खणी वञी फरार थियण जो इंकशाफ। इम्तिहानी स्लिप्स न मिलण सबब सवें शागिर्द परेशान। मुतासिर शागिर्दनि ॾाहियो त क्लर्क मक़सूद नाइज इम्तिहानी फीस वठण बाद ग़ाइब थी वियो। 2 ॾींहनि खां पोइ सालियाना इम्तिहान शुरू थींदा पर खेनि अञा ताईं स्लिप्स नाहिनि मिलियूं। कॉलेज जे प्रिंसिपल खे दाह ॾिनी पर अज़ालो करण बदिरां क्लर्क सां ॻाल्हाइण जो चई मोटाए छॾियो। स्लिपूं न मिलण सबब 100 खां वधीक शागिर्द इम्तिहान खां महरूम रहिजी वेंदा। शागिर्दनि तरफ़ां सिंध जे वॾे वज़ीर खां नोटिस जो मुतालबो। इम्तिहानी स्लिप्स न मिलण जी सूरत में कॉलेज जे गेट अॻियां धरणे जो चिताब। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।